कुंभ जे ॻोठ जान मोहम्मद अमराणी वासी बनीगर गुज़िरियल ॾींहं खां पुरअसरार नमूने गुम आहिनि। ख़बर असां शेयर कयूं पिया। नींगर मोहम्मद अरसलान ऐं ज़ोहेब तमराणी जो को बि पतो न पइजी सघियो आहे, जंहिंजे करे वारिस परेशान आहिनि। वारिसनि पारां ॻोल्हा में मदद जी अपील कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, असां शेयर कयूं पिया। कुंभ मां ॻोठ जान मोहम्मद तमराणी वासी बनीगर गुज़िरियल ॾींहं खां पुरअसरार नमूने गुम आहिनि। नींगर मोहम्मद अरसलान ऐं ज़ोहेब तमराणी जो को बि ॾस पतो न पइजी सघियो आहे। वारिसनि पारां ॻोल्हा में मदद जी अपील कई वई आहे। राब्तो कयो आहे कुंभ में सांवल गाहो सां। जी सांवल आगाह कजो। सांवल आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी, जीअं त कुंभ भरिसां ॻोठ जान मोहम्मद तुमराणीअ जा रवासी बनीगर जेके आहिनि, 10 वरनि जो अरसलान पुटु मोहम्मद परियल तुमराणी ऐं 12 वरनि जो ज़ोहेब पुटु मुनीर अहमद तुमराणी, जेके गुज़िरियल ॾींहं खां पुरअसरार नमूने गुम थी विया आहिनि, जिन जो पतो पइजी न सघियो आहे। नींगर जेके आहिनि कुंभ भरिसां ॻोठ वली मोहम्मद भट्टी आहे, उन मदरसे में पढ़ंदा हुया, जेके गुम थी विया आहिनि। जी, जिन जो हिन वक़्त ताईं ॾस पतो पइजी न सघियो आहे। महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।